हाला वेझो भमरा फाटक भरिसां हाला पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो। पुलिस पारां मुक़ाबले बाद हिकु जवाबदार सज्जाद माछी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। SHO हाला करम अली उमराणी मूजिब गश्त दौरान भमरा रोड ते पहुतासीं त टिनि जवाबदारनि पुलिस खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंते पुलिस जी जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार सज्जाद माछी ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि ॿ साथी फरार थी विया। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार ॻोठ बच्चल सोलंगी हाला नाका हैदराबाद जो रहवासी आहे। जवाबदार वटां फुट थियल 5 लख रोक, हिकु पिस्टल ऐं हिकु 125 मोटरसाइकिल बरामद कई वई आहे। ज़ख़्मी जवाबदार खे तालके अस्पताल में तिबी इमदाद बाद वधीक इलाज लाइ हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ते मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नोयत जा केस पिणु दाख़िल आहिनि। जवाबदार जा 2 साथी फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। हाला थाणे ते ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार हथियारबंद सज्जाद माछी ऐं फरार थियल जवाबदारनि अशरफ नोहतानी ऐं अमानुल्लाह आहपन मथां केस दाख़िल कयो वियो आहे।